प्रोग्राम पेश कजे तो सुगंध। अस्सलाम वालेकुम सामीन, सुगंध जी सुरहाणा जे सुंदर समातन चुनाव करण लाइ प्रोग्राम जे प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जूणे जो मुआविन जिब्रान ज़ेब ऐं मां जो जेको मेज़बान अली इमरान समो अमां लाइ सुख ऐं सलामतीअ जे खोड़ सारियुनि दुआउनि ऐं मोहबतुनि साण हाज़िर आहियूं। सामीन, सुगंध जो ही सुरो सफ़र अवां जे समातुनि ताईं पहुचंदो रहंदो इंशाअल्लाह ठीक 3 वॻे ताईं, जंहिं लाइ असांजो निगरान इंजीनियर आहे मुदस्सर हुसैन ऐं अॼोको स्टूडियो इंजीनियर आहे गुलाम मुर्तज़ा सोलंकी। दोस्तो, हर इंसान चाहींदो आहे त हू पंहिंजी शख़्सियत खे हिकु घण रुखी शख़्सियत बनाए हिकु मुकमल इंसान जो रूप इख्तियार करे ऐं हू उन जे लाइ कोशिशूं पिणु कंदो रहंदो आहे। पर चवंदा आहिनि त कंहिं बि इंसान जी शख़्सियत उन वक़्तु ई मुकमल थींदी आहे जॾहिं हुन वटि कंहिं ॿिए खे नसीहत करण लाइ लफ़्ज़नि खां वधीक उन ॻाल्हि ते पंहिंजो अमल करणु जेको आहे उहो हुजे ऐं उन वटि पंहिंजो हिकिड़ो सुठो किरदारु हुजे। कोशिशि करियूं त सुठो ॻाल्हायूं, ॿियनि लाइ सुठो सोचियूं ऐं सुठा अमल करियूं त जीअं सुठी शख़्सियत जी तामीर थी सघे। ऐं दोस्तो, जेको इंसान ॿियनि जे लाइ तकलीफ़ुनि जो बाहिस बणिबो आहे उन जी दिलि खां सुकून तमामु घणो परे हूंदो आहे। पर ईअं बि आहे त सुठी सोच ऐं सुठे अमल वारनि खे सुकून ॻोल्हणो नाहे पवंदो। कुदरत पारां संदन दिलि खे सुकून जी दौलत मिली वेंदी आहे ऐं जंहिं दिलि में सुकून हूंदो आहे उन लाइ हर तरफ़ ख़ुशियुनि जा नग़मा घुलणु शुरू थी वेंदा आहिनि।
ख़ूबसूरत माज़ी जा आवाज़ ऐं माज़ी जो ख़ूबसूरत कलाम पाण सभिनी गॾिजी ॿुधोसीं पिए। ऐं दोस्तो सिंधी शाइरीअ जे हवाले सां जेकर ज़िक्र कयूं त सिंधी शाइरीअ जे आसमान ते केतिरा ई रोशन चंड चमकिया, जिन में ताज मोहम्मद उर्फ़ ताजल बेवस पिणु शामिल आहे, जंहिंजो जनमु 22 सेप्टेंबर 1938 ते ख़ैरपुर ज़िले जे तालके सोभेदेरे जे हिकिड़े ॻोठ दरगाह पीर हयात शाह में थियो। तालीम जे सिलसिले खे वधाईंदे पाण सिंध यूनिवर्सिटी मां ग्रेजुएशन करण खां पोइ इकोनॉमिक्स में मास्टर्स पिणु कयाऊं ऐं पोइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां वञी केतिरा ई जेके तालीमी कोर्स हुया उहे मुकमल कयाऊं। 1960 में अंग्रेज़ी उस्ताद तौरु मुलाज़मत जो आगाज़ करण खां पोइ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में मुख़्तलिफ़ उहिदनि ते पिणु जेको आहे सो साईं ताजल बेवस रहियो। संदसि जेको अदबी पोरियो आहे उन ते जेकॾहिं नज़र विझूं था त ख़बर पवंदी त पाण शाइरी सां गॾोगॾु कालम लिखियाऊं, कहाणियूं लिखियाऊं, मज़मून बि लिखियाऊं ऐं उन खां अलावा संदसि जेका सिंधी जेका शाइरी आहे हिकु सिंधी में उर्दू में रही सफ़रनामा लिखियाऊं, आत्मकथा ऐं ॿियो मुख़्तलिफ़ जेके मौज़ू आहिनि उन्हनि ते साईं ताजल बेवस जा तक़रीबन 44 जेके किताब आहिनि उहे लिखियल आहिनि। कलमी पोरिये ते खेसि केतिरा ई जेके मञता एवॉर्ड्स आहिनि उहे पिणु मिलिया। 13 दिसंबर यानी अॼोकी तारीख़ 2008 ते दिमाग़ी नस फाटण सबबि संजो ई अलबेलो शाइर 70 सालनि जी जमार में वतन वासियुनि खां जुदा थी वियो। संदसि आख़िरी आरामगाह कराची में आहे ऐं अॼु संदसि 13हीं वरसी आहे। साईं ताजल बेवस जी शाइरी सुगंध प्रोग्राम में शामिल कंदासीं खेनि भेटा पेश कंदे। बिना तो हसे बस पुठा अज वञूं था चले
वायरस से महफूज रहें और घर आने वाली पोलियो टीम से बच्चों को पोलियो से बचाव के कतरे पिलवाएं। इसके अलावा करीबी मरकज़े सेहत से हिफाजती टीके जरूर लगवाएं और बच्चों का मुस्तकबिल महफूज बनाएं। पोलियो की तमाम टीमों को कोरोना वायरस की मौजूदा सूरत हाल में आपके बच्चों को महफूज तरीके से पोलियो के कतरे पिलाने की तरबियत दी गई है और हिफाजती सामान भी मुहैया किया गया है। वालिदैन से गुजारिश है कि अपने 5 साल तक की उम्र के बच्चों को पोलियो के कतरे पिलवाने के लिए इन टीमों से भरपूर ताउन करें और उन्हें पोलियो से महफूज बनाएं। पोलियो से मुतालिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। अल्लाह ताला ने इंसान के साथ सेहत भी रखी है, बीमारी भी रखी है। वनब्लुकुम बिश्शर्रि वल खैरि फितना। अल्लाह ताला अच्छे हालात देकर, मुश्किल हालात देकर अपने बंदों को आजमाता है। तो बीमारियां भी हैं और मेरे नबी का फरमान है, मा अंज़लल्लाहु मिन दाइन इल्ला व अंज़ल लहू दवा। अल्लाह ने हर बीमारी की दवा दुनिया में उतार दी है। अभी मेडिकल साइंस वहाँ तक पहुँची नहीं, लेकिन जहाँ तक पहुँच चुकी है उसमें पोलियो एक ख़तरनाक मर्ज़ है। सारी दुनिया फ्री हो चुकी है पोलियो से, लेकिन पाकिस्तान अभी भी इसमें फंसा हुआ है जहालत की वजह से। तो पोलियो के कतरे बड़े नुकसान देते हैं, पता नहीं क्या क्या फर्जी बातें चलती रहती हैं। पोलियो के कतरे हमारे बच्चों की हिफाजत के लिए मेरे नबी ने खुद दवा पिया, खुद दवा इस्तेमाल की। और साथ में नबी वक़ास को हार्ट अटैक हुआ तो आपने कहा हारिस बिन कल्दा के पास भेजो, वो इसका इलाज करे। तो आपने इतने बड़े सहाबी को, हारिस बिन कल्दा उस वक्त मुसलमान भी नहीं हुए थे, बाद में मुसलमान, उनके पास भेजा, उन्होंने उनका इलाज किया, वो ठीक हुए। तो ये भी एक इलाज है। मैं वालिदैन से कहता हूँ कि इनका ताउन करें। शोबा सेहत आमा की हिदायत के मुताबिक कोरोना वायरस के बाइस दरपेश सूरत हाल के दौरान भी बच्चों को पोलियो और दीगर अमराज से बचाव के लिए वैक्सीन पिलाना जरूरी है। इससे बच्चों की अमूमी कुव्वत मुदाफ़ियत में इजाफा होता है और उन्हें दूसरी बीमारियां लगने का खदशा भी कम हो जाता है। पोलियो से मुतल्लिक मालूमात के लिए 1166 पर राब्ता करें। मेहरबान असांखे ॿुधंदे यादि कनि पिया, उन्हनि खे बि इंशाअल्लाह ताला ज़रूरु मोटींदासीं। पर दोस्तो हिन वेल अव्हांजे समातनि ताईं पहुचाईंदासीं अव्हांजे ख़तनि ऐं तहरीरुनि सां तरतीब ॾिनल सिलसिलो सोचुनि जी सुरहाण। चंडियालयर खां शाइर ऐं अदीब सलेमान समो जूं ही कुझु सिटरूं शामिल कयूं था। असां गॾु आहिनि जावेद मुर्तज़ा ॾाॾाही, रियाज़ उमराणी। लिखियो त इहो न ॾिसो त ज़िंदगी में केतिरा लम्हा आहिनि, पर इहो ॾिसो त हिक लम्हे में केतिरी ज़िंदगी आहे। जेकबाबाद खां मोहम्मद मीरान जखराणी लिखे थो त ज़िंदगी जूं क़ीमती घड़ियूं उन्हनि माण्हुनि खे ॾियो जिन वटि उन्हनि घड़ियुनि जो क़द्रु हुजे, बाक़ी बेक़द्रनि माण्हुनि खे पंहिंजो क़ीमती वक़्तु न ॾियो। तलहार खां तोते जुणेजे जूं चूंड कयल ही ग़ज़ल जूं सिटरूं। तोसां कहिड़ा हिसाब रखंदासीं, पर जीअण लाइ अज़ाब रखंदासीं। कंहिंजे अंधे सवाल जे आॾो हाणे गूंगो जवाब रखंदासीं। ऐं शाद कॉलोनी, रियाज़ कॉलोनी नौशर फिरोज़ खां शाद शाह मोहम्मद ॾाहिरी, मीर हसन, नूर मोहम्मद, गुल हसन, दोदो फ़कीर ॾाहिरी ही लिखनि था त अदब इंसान जो ज़ेवर आहे। अहिड़े शख़्स सां दोस्ती रखो जेको नेकी करे विसारे छॾे। जेको इंसान दुआ न घुरे उहो बदकिस्मत आहे। हिक ॿिए सां बुग़्ज़ ऐं कीनो न रखो, छाकाणि त उन सां बरकत ख़तम थिए थी। ॻोठु गुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी, महबूब नाज़ जलालाणी, मुख़्तियार नाज़ जलालाणी, आरज़ू असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ़ अली शाह जी चूंड ही सिटरूं आहिनि। नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी जूं त विखरी वई हां गुलाबनि जियां, ॾींहं ॾिठे जे ख़्वाब जियां, सांत लम्हे जी रम्ज़ सुञाणे, मन थींदो वञे थो रुबाब जियां। ऐं शहर ढिलियार खां उस्ताद मोहम्मद नवाज़ बोज़दार, शाह नवाज़ ख़ान बोज़दार, अब्दुलही ख़ान हिंगोर जो ऐं शेर दिल ख़ान बोज़दार लिखनि था त गिदड़ जी 100 सालनि जी ज़िंदगी शींहं जी हिक ॾींहं जी ज़िंदगी खां बहितर आहे, हिक ॾींहं जी ज़िंदगी खां घटि आहे। बेगनामुरी खां मास्टर अबरनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो, शाहिद अली समो ऐं शहज़ाद अली समो चूंड कनि था। ही डायरी जो ख़ूबसूरत
शाइराना वर्क आहे त कुंवारनि ख़्यालनि में उछलायो पत्थर ज़हन जे माठे पाणीअ में, सोचुनि जूं लहरूं अटकियूं ज़हन जे सभिनी कुंडुनि में, बदन तुंहिंजो पखीड़ो हवाउनि में, काश परड़ा पखेड़े हां अचनि हां हवाउनि सां गॾु तुंहिंजे बदन जूं हुबकारूं, मगर कयो शीशे में बंदि तुंहिंजो बदन कैदी रीतुनि जे हिन सारे ज़माने में। फुलडियूं खां अहमद ख़ान मेरी बलोच ऐं आबिद अली मलिक लिखनि था त इंसान हर वक़्तु पंहिंजे आराम ऐं आसाइश लाइ सोचींदे सरगर्दा पिणु रहंदो आहे, पर इहो घटि थो सोचे त मुंहिंजे माउ पीउ याने आदम ऐं हवा खे जन्नत जहिड़ी वॾे में वॾी आसाइश मां छो कढियो वियो ऐं वरी कीअं कजे जो वापसि उते रहिजे। टंडियालार खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार, शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ास खेली लिखनि था त सॾींदे साल थिया सुहिणा अञा ज़ाहिर न थियो आहीं, रुसी वेठे वञी रुसणा अञा ज़ाहिर न थियो आहीं, सिपाहीअ खे सॼण सां सताईं छो पियो आख़िर। ही सिपाही इस्माइल ख़ास खेली जूं सिटरूं आहिनि। लिखनि था त सिपाहीअ खे सॼण सां सताईं छो पियो आख़िर, सदाईं हिते नाहियूं रहणा अञा ज़ाहिर न थियो आहीं। ऐं कुनड़ी खां कासिम भील लछवाणी राजा दिलीप लिखनि था त हीअ ज़िंदगी आज़माइशुनि जो समुंड आहे, कॾहिं सब्र त कॾहिं शुक्र करणो पवे थो। शहर पंगरे खां अली नवाज़ मेमण, लाला नबील अली मेमण, नईम अली मेमण, नंढड़ो एम असफ़हान मेमण, नोमान अली मेमण, नदीम राजा मेमण लिखनि था त वक़्तु करे वियो धारो धार, नेणनि मीही नीर कतार, सूरत हिकिड़ी दिलि में वेठी सा ॻोल्हियां कहिड़े कहिड़े पार। ऐं शहर जुॾे खां भाई खान टालपुर, हाकिम नवाज़ टालपुर ऐं मुख़्तियार अली मेमण जी चूंड संदनि हीअ शाइरी त हूअ रुसी राति मूं सां थी रवानी वई हली, झलींदे झलींदे हूअ दीवानी वई हली, मिलण लाइ मौसम हुई केॾी भली, विञाए रुत बस सुहानी वई हली, तड़पंदो मूंखे छॾे वई सितमगर, करे हू केॾी नादानी वई हली, वियो रहिजी अधूरो अफ़सानो असांजो, छॾे अध में अधूरी कहाणी वई हली, पोइ हूअ आई अङण मीर मुंहिंजे, जॾहिं हथनि मां जवानी वई हली, हूअ रुसी राति मूंसां थी रवानी वई हली।
वरिया करीमा है तू जो न तोखे छॾींदो करीमा है तू जो न तोखे छॾींदो न कर तंहिंसां नाह तूं न कर तंहिंसां नाह तूं जियायूं वरिया वरण जूं वरी वार वायूं वरिया वरण जूं वरी वार वायूं वरिया न थियूं ईअं चुगायल न थियूं ईअं चुगायल जुदायूं वरिया वरण जूं वरी वार वायूं वरिया वरण जूं वरी वार वायूं वरिया न थियूं ईअं चुगायल न थियूं ईअं चुगायल जुदा हाणे प्रोग्राम मोहब्बतूं अर्पींदड़नि में शामिल आहिनि कोठड़ी कबीर खां उस्ताद नाज़ खमीसो ख़ान सोलंगी, ॻोठ सैफल ख़ान छुटे खां शाद अब्दुल शकूर छुटो, लाहौर कैंट खां फौजी रब नवाज़ सोलंगी, कढण खां वफ़ा अल्लाह नो जमाली, शहदादपुर खां गुलाम मुस्तफ़ा बुखियो, चनेसर ॻोठ कराची खां अमर रमेश कुमार खत्री, कृष्ण लाल खत्री, अरशद हुसैन, मोहम्मद अमीन, ज़फ़र सादिक शेख, शमसुद्दीन गाबार ऐं नबी बख्श गाबार असांखे ॻोठ मोहम्मद उस्मान गाबार में ॿुधनि पिया। ग़ुलाम इब्राहिम असांखे नामालूम माग खां यादि कयो आहे। करौंडी फैज़गंज में ख़ामोश ख़लीलुर रहमान शरबलोच, समीर रहमान शरबलोच, हफ़ीज़ुर रहमान शरबलोच, मोहम्मद उस्मान शरबलोच ऐं ग़ुलाम अकबर शरबलोच यादि कयो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। ॻोठ जीवण लगारी खां फारूक लगारी यादि कयो आहे। शहर पक्का चांग खां इमदाद अली चांग ऐं ग़ुलाम अकबर शर, रहमत अली ऐं इमदाद अली चांग बि यादि कयो। उन खां अलावा दुरजी बलोचिस्तान खां मोहम्मद असद छुटो ऐं मुमताज़ छुटो बि असांजो प्रोग्राम ॿुधनि पिया। वॾा कुर्बा जा। बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर, मुनीर अहमद पंवर, सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जी चूंड ई ख़ूबसूरत शाइराना सिटरूं आहिनि त मिटीअ जहिड़ो प्यारो माण्हू मिटीअ खां वधि प्यारो आहे। मिटीअ जहिड़ो प्यारो माण्हू मिटीअ खां वधि प्यारो आहे। मिटीअ मां शाहकार बणाए कई गुल गुलसार बणाए। हिकु ॾींहुं आख़िर कीअं हू वेठो मुंहिंजी नंढड़ी नाज़ुक दिलि खे मिटीअ जो थां हू सम्झी पल में टोड़े वियो हलियो। कीअं सम्झां उनखे जेॾियूं दिलि को कचिड़ो थां त नाहे, दिलि भॼी कीअं भोरा थी पई। मिटीअ जो हिकु थां भञण ते उदास केॾो थींदो आहे। दिलि जो मुंहिंजी पुरज़ा थी वई, छो हुनखे को अहसासु न थियो आहे। कोमल दिलि जो नाज़ुक माण्हू आख़िर कीअं हू पत्थर थी वियो। हू मिटीअ जहिड़ो प्यारो माण्हू मिटीअ खां वधि प्यारो आहे। दड़े खां मोहम्मद साले कच्छी लिखियो त गुरबत में सखावत करणु, कावड़ में सच ॻाल्हाइण ऐं ताक़त हूंदे माफ़ करे छॾणु बहितरीन नेकियूं आहिनि। ऐं हाणे निबाड़ो गजू जे अल्लाह ने गजू जी चूंड अदल सुमरे जी शाइरी त तो सिवा मूंखे लॻियूं सभु ओपरियूं, तो सिवा मूंखे लॻियूं सभु ओपरियूं, तुंहिंजे शहर जूं घिटियूं सभु ओपरियूं। को बि चहिरो की नथो पंहिंजो लॻे, लफ़्ज़ लहजा ऐं अखियूं सभु ओपरियूं।
की न भुलिजी भी निहारे थो कॾहिं उल्फतूं मूॾे वधियूं सभु ओपरियूं साथ ऊंदह आॾिनो हर मोड़ ते थियूं हयातीअ में बतियूं सभु ओपरियूं ढंढ थी मूंखां पुछे मां केरु हां ढंढ थी मूंखां पुछे मां केरु हां ॻोठ रस्ता ऐं बनियूं सभु ओपरियूं दोस्तनि जा दर सभई ख़ामोश हा पर खुलियूं मूं लाइ दरियूं सभु ओपरियूं ॻोठ उजड़ियल में गुज़ारियमि ज़िंदगी ॻोठ उजड़ियल में गुज़ारियमि ज़िंदगी रौनकूं मूं लाइ रहियूं सभु ओपरियूं शाइरी मूंखे सुञाणे की न थी ॼण सिटूं आहिनि लिखियूं सभु ओपरियूं तो सिवा मूंखे लॻियूं सभु ओपरियूं शहर तुंहिंजे जूं घिटियूं सभु ओपरियूं कहड़ा छावरा
पंवर खां रुस्तम पंवर, मुंड चिमड़ाओ खां मोहम्मद छुटल लिबो पोटो, बादल लिबो पोटो ऐं दुर मोहम्मद शर, ॻोठ बहादुर जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबाणी ॿियात कयो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ शंबाणी खां सिकंदर अली शंबाणी, उनड़पुर खां फोटो खोसो, ॻोठ ज़ंगीर ख़ान मरी खां मोहम्मद बख्श मरी, मौला बख्श मरी ऐं इनायत अली मरी, ॻोठ ख़ान मोहम्मद उन्नड़ खां मोहम्मद याकूब उन्नड़, हब खां नूर मोहम्मद समो असांजे प्रोग्राम में पहिरियों भेरो शरीक थिया आहिनि, खेनि भलीकार चवंदासीं। ऐं पंगिरे जे ॻोठ प्यारो खां लुंड खां नियाज़ मोहम्मद लुंड असांखे ॿुधंदे यादि कयो, वॾा कुर्ब हुआ सभिनी महिरबाननि जा। मुझे तो पुजाई जगत पुजाई ला
अल्लाह ते पूरे एतमाद सां चो, इंशाल्लाह शिफ़ा थींदी। रण चौक बदीन खां एम रफ़ीक मल्लाह, बेबी फरज़ाना मल्लाह, बेबी फिज़ा मल्लाह, साइमा नाज़ ऐं शहनाज़ नाज़ मल्लाह ॿुधंदे प्रोग्राम यादि कयो। दरगाह सखी जाम ॾातर खां हाफ़िज़ परवेज़ अली तीवड़ो, कोठड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, नाज़ नगर ख़ान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली ऐं ग़ुलाम क़ादिर जमाली, चूअड़ जमाली खां यादि कयो। मसू बोज़दार खां अब्दुलसलाम बोज़दार ऐं निबाड़ो यूसुफ खां चनेसर थेबो ऐं गोराड़ो थर खां रबड़िणो रिंद, इमरान अली रिंद, दिलबर अली रिंद, हिननि बि असांखे यादि कयो। वॾी महिरबानी तव्हांजी। जिन महिरबानी ख़त लिखियो उन्हनि खे बि मोटींदा हलूं। दरगाह सखी जाम ॾातार खां सीनियर रेलवे जमादार मोहम्मद यूसुफ ज़रदारी, शेर फ़कीर ॾाहिरी, मेबो फ़कीर ॾाहिरी, मोहम्मद फज़ल संजराणी ऐं वली मोहम्मद मरी। दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद छतल रिंद ऐं नज़ीर अली रिंद। ॻोठ तैयब हालेपुटे खां जान मोहम्मद हालेपुटो, अली हसन हालेपुटो, असगर अली हालेपुटो। ॻोठ हाजी महकमुद्दीन पंवर खां ॾाढो बांठेराई। ऐं ही ख़त असांखे लिखियो ॻोठ गुल मोहम्मद ख़ासखेली, नबीसर रोड खां मास्तर हबीबुल्ला ख़ासखेली, सिकंदर अली ख़ासखेली, वफ़ा हाजी खान ख़ासखेली, ग़ुलाम दस्तगीर ख़ासखेली। शहर मुबद्दर जतोई खां मज़हर अली भुट्टो, शफ़क़त हुसैन भुट्टो, ज़ीशान मज़हर भुट्टो, उस्ताद शमसुद्दीन लाशारी। खंबरे खां एम इब्राहिम राजड़ बि ख़त लिखी प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं मुबारकबाद ॾिनी अथसि। वॾी महिरबानी दोस्त, अव्हां असांजा सीनियर ॿुधंदड़ आहियो। अॼुॾहिं असांखे अव्हां यादि कंदा आहियो त ख़ुशी थींदी आहे। ऐं प्रोग्राम जेकॾहिं अव्हांखे पसंदि अचे थो, असांजी जेका कोशिशि आहे जेकॾहिं अव्हांखे पसंदि अचे थी त इहा यकीनन हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं दादू खां मोहम्मद अयूब डावच, मोहम्मद यूसुफ डावच, सुमेर अली, उमेर अली, अवेस अली डावच ख़त लिखी यादि कयो। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, यूनुस ख़ान चांडियो, दिलबर हुसैन चांडियो, बिलावल ख़ान चांडियो, हिननि बि ख़त लिखी यादि कयो आहे। ऐं ॻोठ मेवो ख़ान ख़ासखेली खां हाजी ख़ान ख़ासखेली, क़ाइम ख़ान ख़ासखेली, अला नवाज़ ख़ासखेली ऐं हबीबुल्ला ख़ासखेली ख़त लिखी यादि कयो। वॾी महिरबानी, लख कुर्ब अव्हांजा। दिल कई
सभिनी महिरबानी जा जेके प्रोग्राम ॿुधंदे असांखे यादि कनि पिया दुर जी बलूचिस्तान खां मोहम्मद असद ऐं मुमताज़ छुट्टो ॻोठ करचात खां अली अकबर गबोल ज़फ़र अली गबोल ॻोठ अब्दुल्ला लुटर बदीन खां वफ़ा मोहम्मद सालेह लुटर ऐं हाजी भूरो छुट्टो खां वफ़ा राहिब अली छुट्टो ॻोठ ज़ंगी खान मरी खां मोहम्मद बख्श मरी नवाब शाह खां मीर अमानुल्ला बिरोही ऐं इलाही बख्श चांडियो वॾी महिरबानी अव्हां जी ऐं एडवोकेट रोशन सुंदर चांडियो ऐं एडवोकेट अली अकबर बलोच पिण असांखे ॿुधनि पिया वॾी महिरबानी रोशन सुंदर चांडियो साहिबु यकीनन दोस्तो अव्हां ॼाणंदा हूंदा त असांजे केतिरनि ई प्रोग्रामनि में पाण अची चुका आहिनि रेडियो जा बहितरीनु कंपेयर आहिनि ऐं इल्मियत बि शख़्सियत आहिनि केतिरा ई किताब लिखिया अथनि वॾी महिरबानी रोशन साईं अव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया अकरी शरीफ खां उदास मोहम्मद आलम शर बलोच सरफराज राजा मंसूर आलम शर बलोच ये परवेज़ आलम शर बलोच जी चूंड ही ख़ूबसूरत शायरी जूं सिटूं त अखियुनि जी आस पूरी थी न कंहिंजा लम्स मेड़ियासीं कुंवारे रूप जा कोरा फ़क़त के अक्स मेड़ियासीं कॾहिं साबियान थियणो हो मगर हुन ख़्वाब जी ख़ातिर रखियोसीं बावज़ू अखड़ियूं अंदर जा अक्स मेड़ियासीं ॾुखनि जो समुंड आ दुनिया चुकी हर कंहिं चखी हूंदी ॿियनि खां दर्द ऐं सदमा मगर कुझु सर्स मेड़ियासीं न कंहिंजो प्यार पातोसीं वई चोभन पुॼाणी थी रुना राबेल नैणनि जा न तंहिंजा रस मेड़ियासीं उहो माण्हू कॾहिं साबिया मिलियो नाहे मगर साहिर हुस्न जी शौक़ में हर जा निराला शख़्स मेड़ियासीं आबाद खां मोहम्मद रहीम बिरोही अब्दुल रहीम बिरोही ख़ादिम हुसैन मरी जी चूंड ही ख़ूबसूरत शायरी जूं सिटूं त अव्हां जो मुंहुं मटियो आहे असांजो प्यार छा माना असांजे रूह जे बन में नचा के मोर तुंहिंजा हा सदाईं तात जे तन में बचा के मोर तुंहिंजा हा असांजो नैण फेराया अखियुनि जो आर छा माना अव्हां जो मुंहुं मटियो आहे असांजो प्यार छा माना ऐं ॻोठ मलक शाहनवाज़ लखकोटड़ी खां वफ़ाताज मोहम्मद ख़ासकली मोहम्मद सावण ख़ासकली इमदाद अली ख़ासकली नूर अहमद जोखी तालिब हुसैन लाशारी जी चूंड ही यादि रखण जहिड़ियूं सिटियूं त सब्र इंसान जो बुनियाद आहे नरमी कामयाबीअ जी कुंजी आहे सचाई हक़ जी ज़ुबान आहे सखावत इंसान जी ज़ीनत आहे मौत हिकु बेख़बर साथी आहे ऐं ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर खां मीर अलहयार ख़ान टालपुर जी चूंड ही शायरी जूं सिटूं आहिनि त अधूरा अरमान रहिजी विया ख़ाली गुलदान रहिजी विया अधूरा अरमान रहिजी विया ख़ाली गुलदान रहिजी विया ज़ख़्मनि लाइ वक़्तु मरहम थियो फ़क़ति निशान रहिजी विया वक़्तु गुज़री वियो वार चांदी थिया हाय जज़्बा जवान रहिजी विया ऐं मोरने खां मोहम्मद हसन शर मोहम्मद अमीन शर मोहम्मद ख़ान शर ऐं मोहम्मद अनस शर लिखियो त दिलि जो बार अल्लाह ताला जी बारगाह में रोअण सां हल्को थींदो आहे जिते न माज़ी जो तानो थो मिले न मुस्तक़बिल जो ख़ौफ़ सिर्फ़ु करम जी चादर सां इंसानु ढकियो थो वञे ऐं मीरपुर बठोरे जो साईं अबू मेमन लिखे थो त बेज़ुबाननि सां बि हमदर्दी कंदा करियो ही बिना लफ़्ज़नि जे खोड़ सारियूं दुआऊं ॾींदा आहिनि ऐं मीरपुर बठोरे जे मोहम्मद यूसुफ खत्री दानिश यूसुफ खत्री ज़ोहान अहमद खत्री जी चूंड ग़ज़ल जूं ही सिटूं त अखियूं अहिड़ियूं अजीबनि जूं कना तीरियूं तिखियूं आहिनि खणी सिधियूं रखियूं सीने कंहिं खां मारण सिखियूं आहिनि बिना सुरमेज सींगारियल मंझंदि आताब तीरनि जो निगाहुनि सां निहोड़ियो जिन सनम छातीअ रखियूं आहिनि निराला रंग रमज़ूं तिन नज़र आ तेज़ अखियुनि जी खपाए खान जिन छॾिया अञा ताईं बुखियूं आहिनि भंछण खोले हणनि भाला बुरो कनि हाल आशिक जो अहमद अलमास हीरे जीअं सॼण सिर ते रखियूं आहिनि ऐं टंडे मोहम्मद ख़ान जे बिस्मिल मोहम्मद रफ़ीक सुमरी साहब लिखियो त असांजे लाड़ में लालण जॾहिं का शाम लड़ंदी आहे असांजे लाड़ में लालण जॾहिं का शाम लड़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि जुड़ंदी आहे पुराणे ॻोठ पंहिंजे में निमन जी छाम में वेही जॾहिं का सांवरी जानम प्यार में लिखियल जॾहिं को खतड़ो पढ़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि जुड़ंदी आहे अव्हां जी ॻाल्हि जुड़ंदी आहे